कनी भज भजायो, कनी ढट मथे ढार, कनी अचे उमर कोटता, वसाया वलहार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। बेरझल सुल्तान, अज नादिर खान तुझे मथा कहर बणजी कड़कियो आ, तो के मां हिक ही धक में पूरो कंदुस, तो के केर भी नथो बचाए सके। सना भायम सप वया वासिंगन दे, जनी जी झड़प हाथी हंधा नचरे। नादर खान मता समझी तो मां तुझी न बंदूक खां डिजी वेंदुस। मां जेकॾहिं न चाहियां तो तोखां तुझी या बंदूक खसे, तोखे ही ढोड़ाए सकां थो। तू ज़ालिम आहीं, तो मुझो घर बर्बाद करे छड़ियो आ, मुझी मोहब्बत धाड़ो होयो आ। नादर खान ही छा तो करे? पंहिंजे मोहसिन जे मथा बंदूक सीधी कई थे। ये मोहसिन ना है, दुश्मन आ मुझो, इनके मां उफट मारिंदुस। ना, ही दुश्मन ना है, दुश्मन आहे बानो, दुश्मन आहे मुरादी। के सुल्तान जा कपड़ा पाए जबरदस्ती सदोरी जी वीडियो ठाए असां जी अखिन में धूड़ विधी आए। पर वो मुझो अखियूं धोखो नथू खाए सगन। तू यारी न मलाए, ये नांग आ नांग, मारे खत्म करीस जे तुझी भेण जो घर बर्बाद किया हुआ। नादर खान, सदोरी रुगो परुअ जी भेण ना है, मुंहिंजी भी भेण आहे। मां बि उन्हनि खे आबाद थियण कोन ॾींदुसि जिन सदोरीअ जो घर बर्बाद कियो आहे। मां तव्हां जी ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां। मां सुल्तान खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। सुल्तान भाउ, तोखे चाचो मलूक घर सॾे थो। जेकॾहिं न तमाम मूंखे को नुक़सान पहुतो त सॼे ज़िले जी ब्यूरोक्रेसी हरकत में अची वेंदई। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो माई। उन वक़्त जो तूं बि इंतज़ार कजां। मिल्कियत पुटनि जी थींदी आ, धीअरनि जी न। वॾी आई मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठी आ, चवे थी त मुंहिंजी मिल्कियत था खाइनि। जिंदगी रही तो मिलना तो दुआ करे छॾ। मामा पंहिंजो ख्याल रखिजो। मूंखे धी चयो थी, पीउ पंहिंजी धी खे न विसारींदा। मामा मुझे जरूर अचिजे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।